मूंखे यादि आहे पाण मुर्शदन करीमन मशहूर वारे साईं फरमायो पाण फरमायो त जॾहिं न को फ़क़ीर असां वटि ईंदो आहे ऐं ज़िक्र शरीफ़ वठंदो आहे उन महिल ख़िलाफ़त उनखे अता करे छॾींदो पाण फरमाए थो ख़बरदार मुरीदो मदीने जे शहनशाह जा बेदम न थिजो सभई इबादतूं ख़तम थी वेंदव मगर तव्हां यकीन रखो त मां तव्हांजा हथ वठी ॿिन्ही जहान जे सरदार जे हवाले कयो मूंखे यादि आहे रब जो कसम थो खणी चवां हिकिड़ो फ़क़ीर ॾिसे पियो हरम शरीफ़ नबूई में मौजूद आहे ॾिसे थो त सॼी दुनिया जूं मख़लूक़ात जा जेके औलिया करा आहिनि गौस कुतुब आहिनि सभई अचनि था ॿिन्ही जहान जे सरदार जी हाज़िरी ॾियनि था ऐं साईं करीम सलाह जी ज़ियारत कनि था मां बाब जिबरील खां बीठो आहियां सभई साम्हूं साम्हूं जन्नतुल बक़िया जी परूं के सुवालियूं आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि जे मथां ईंदा था वञनि सुवालनि तां लही अंदरि दाख़िल थींदा ॿिन्ही जहाननि जे सरदार जे हुज़ूर में पेश था कनि रब जो कसम आहे पोइ ॾिठुमि त साईं मशहूर वारा साईं बि अचनि था उहो माण्हू हरम शरीफ़ नबूई में कसम ते ॻाल्हि कई त मां ॾिठो त रोज़े शरीफ़ खां मदीने जा साईं ॿाहिरि निकिरी आया अचण सां उन महबूब खे मुर्शिद करीमन खे भाकुर पातो अथऊं चंबा चंबन में ॾेई हथ हथनि में ॾेई अंदरि रोज़े में विझो विया त वरी ॿाहिरि रब जो कसम आहे उहो जमाल महबूब जे अनवार ऐं नूर जो तजल्लो असां मुर्शिद करीम जे सूरत में ॾिठो पाकिस्तान जो न रुई ज़मीन जूं मशहूर वारे साईं जे क़दमनि तां अल्लाह जो कसम आहे जंहिंखे बादशाही मिले थी मशहूर वारे साईं जे कहिड़ी ताक़त आहे जनरल मुशर्रफ खे कहिड़ी ताक़त आहे कंहिंखे वारो मुंहिंजो आका मुर्शिद मशहूर वारो जंगीरी महबूब जे क़दम चुभिया उनखे गौसत कुतुब जूं दस्तारूं मथे ते रखियूं वयूं लानत जो तोप उन्हीं जे कंध में विधो